ओम शांति। हाणे 2 मिनट बाबा खे याद कंदासीं। पंहिंजे पाण खे मां आत्मा भ्रिकुटी जे विच में वेठी आहियां। हाणे मां आत्मा हिकदम शांति में वेही करे परमात्मा बाप की याद करे। निराकार रूप मुंहिंजे बाप जो आहे। निराकार परमात्मा जी याद में रही परमात्मा जो ज्ञान ॿुधां। ॿियो किथे बि मुंहिंजो ध्यानु न वेंदो, सिर्फ़ु बाबा जो ज्ञान ॿुधाइणु। ओम शांति। अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा सिवंता मीठे मीठे बच्चे, मां तव्हांजी सदगति करण आहियां। हाणे तव्हां सभिनि आत्माउनि जी दुर्गति थी आहे न। दुनिया में अनेक धर्म आहिनि, अनेक तरीक़े जा रीति रस्म आहिनि, विकार आहिनि, बुरायूं आहिनि। हिन दुनिया खे चइबो आहे नर्क, जाते दुखी दुख आहे। अनेक धर्म हुजण जे कारण सभु हिक ॿिए सां लड़नि था न। असांजो धर्म वॾो, असांजी रीति रस्म वॾी। कोई परमात्मा खे पहचानदो ई न आहे, न ख़ुदि खे पहचानंदा आहिनि, न पंहिंजे पाप खे पहचानंदा। जॾहिं ख़ुदि खे सम्झनि कि असां आत्मा आहियूं, शरीर न, त परमात्मा जी पहचान बि हुजे। ऐं परमात्मा जी पहचान आहे त असां सभु आत्मायूं, भाउ आहे, असांजो हिकु ई पीउ आहे। त पोइ धर्म, जाति, भेदभाव सभु ख़तम थी वञे, दुनिया में शांती थी वञे। हाणे अहिड़े ई धर्म, अहिड़े ई दुनिया जी स्थापना मां करणु आहियां। जी दुनिया में हिकु धर्म हूंदो ऐं हुते सभी आत्मिक भान सां जींदा कि असां सभु आत्मा आत्मा भाव आहियूं। अर्थात सभिनि खे आत्मा जी स्मृति रहंदी कि असां हिन दुनिया में हिन अलॻि अलॻि शरीर सां पार्ट था वञूं, लेकिन असल में असां आत्मा आहियूं। इहो ज्ञान सत्युग में हूंदो आहे, इन करे उते कोई लड़ाई झगड़ो न हूंदो आहे ऐं हिकु ई धर्म हूंदो आहे न। परमात्मा जी स्थापन कयल धर्म हूंदो आहे त हुन धर्म में त दुख शांति थी न सघंदी आहे। द्वापर युग खां जॾहिं ॿिया धर्म ईंदा आहिनि ऐं जॾहिं हिन दुनिया में विकारनि जी प्रवेशता थींदी आहे, तॾहिं पाण आत्माउनि खे दुख शुरू थींदो आहे। छो जो विकार ईंदा आहिनि त आत्मा देह जे भान में अची वेंदी आहे, आत्मिक भान भुलिजी वेंदी आहे। देह जे भान में अचण जे कारण परमात्मा खे बि पत्थर जो लिंग जो रूप ठाहे छॾंदी आहे। काथे परमात्मा निराकार, जेके पंहिंजो शरीर न आहे, उनखे बि पत्थर जे लिंग जे रूप में ठाहे करे पूजदा आहे। पहिरियों त वरी बि शिव बाबा जो हीरे जो लिंग ठाहींदा हुया, हाणे त पत्थर जो ठाहींदा आहिनि। छो जी पत्थर बुद्धि थी आहे न, हिन करे भॻवान जी, देवी देवताउनि जी मूर्ति बि पत्थरनि जी ठाहे करे पूजनि था। हाणे परमात्मा असांखे मुक्ति, जीवन मुक्ति जो वरतो ॾियणु आयो। मनुष्य चईंदा आहिनि असांखे मोक्ष खपे, लेकिन बाबा चईंदा आहिनि मोक्ष त कहिड़ी बि आत्मा खे मिली न सघंदो आहे। जॾहिं मां ई हिन धरती ते ईंदो आहे, मूंखे ई पाठ वॼाइणो पवंदो आहे। भले मां पंहिंजो शरीर न वठंदो आहे त बि ईंदो त आहियां न। त पोइ तव्हांखे मोक्ष कीअं मिली सघंदो आहे? हिन सृष्टि ते जेको चक्कर थो हले, हिन चक्कर में हर आत्मा खे हिकु न हिकु बार अचिणो ई पवंदो आहे। छो जो हिते ड्रामो थो हले न, ऐं पाण सभु ड्रामे जा एक्टर्स आहियूं, त एक्टर खे त ड्रामे में पार्ट वॼाइणो ई पवंदो। त परमात्मा बि हिन सृष्टि ते अची करे पार्ट वॼाईंदो आहे। परमात्मा बाप चईंदो आहे मां पुनर्जन्म न वठंदो आहे। ईंदो ज़रूरु आहियां, लेकिन पुनर्जन्म न वठंदो आहे, पंहिंजो शरीर न वठंदो आहे। बाक़ी सभी आत्मायूं पंहिंजो पंहिंजो शरीर वठंदियूं आहिनि, हिकु मां ई न वठंदो आहे। मां ईंदो आहियां तव्हांखे ज्ञान ॾेई सभिनि आत्माउनि खे वापसि पंहिंजे घर वठी वञण लाइ ईंदो। इहो ठहियल ड्रामो आहे, लाखों वर्ष न आहे, 5000 साल जो ई ड्रामो आहे। इहो फिरंदो ई रहंदो आहे। इनखे ईश्वरीय कुदरत चइबो आहे। जेको इहो ड्रामो हले थो, हिनखे ईश्वर जी कुदरत चइबो आहे।
रचना ऐं रचना जी जो कुदरत आहे उनखे त ॼाणणो खपे न। अर्थात परमात्मा ऐं परमात्मा जी हिन पूरी रचना खे ॼाणणो खपे। मनुष्य त कुझु सम्झंदा ई न आहिनि। हाणे तव्हां बि सम्झो आहे। भाव चए थो ॾिसो सभिनि खां पुराणे ते पुराणो मां आहियां। मुंहिंजो चित्र त तव्हां खीचे न सघंदा आहियो। मां त निराकार आहियां न, अखियुनि खां बि नज़र न ईंदो आहे त चित्र छा खीचंदा। मुंहिंजी पूजा जे लाइ तव्हां लिंग ठाहींदा आहियो, पोइ मूंसां गॾु सालीग्राम बि ठाहींदा आहियो। सालीग्राम ठाहे करे पोइ नदी में फिटी करे छॾींदा आहिनि। भक्ति बि पहिरियों ॾाढी सुठी रीति कंदा आहियो। हाणे त भक्ति में बि कुझु मज़ो न आहे, दुख ई दुख, परेशानी परेशानी। भक्ति बि केॾो माण्हू खे थकाईंदी आहे। इन करे बाबा चए थो हाणे बिंदी पंहिंजे पाण खे बिंदी आत्मा सम्झी मूंखे बि बिंदी रूप में यादि करो। हाणे भक्ति जो पाठ बि ख़तमु थी वियो, पोइ द्वापर युग खां वापसि शुरू थींदो। हाणे ज्ञान जो पाठ थो हले, हिन करे मां तव्हांखे ज्ञान ॿुधाइण। बाप सम्झाईंदा आहिनि मिठा मिठा ॿार, जेको बि ॿुधो था हुनखे सम्झी करे जीवन में धारण करो। ये छीछी दुनिया त हाणे वई की वई, पुराणी दुनिया थी वई आहे न। हाणे नई दुनिया आई की आहे, बसि अचण ई वारी आहे। अॼु ये पुराणी दुनिया में वेठा आहियूं, कल्ह नई दुनिया में वेंदासीं। एतिरी ई दूरी आहे, एतिरा ई त पासे में आहे, कोई ज्यादा दूर थोड़ी आहे। माण्हू त चवंदा आहिनि कल्प जी आयु लाखों वर्ष आहे, पर बाबा चए थो कल्प त 5000 साल जो ई हूंदो आहे। हाणे नई दुनिया जी स्थापना बाबा करनि था न। ॾिसो भारत केॾो ऊचो हुयो, हाणे भारत जी छा हालत थी वई आहे। हाणे हिन ई भारत खे वापसि खां एॾो ऊचो ठाहिण, मां तव्हांखे एतिरो ऊचो ज्ञान ॾियण आहियो। हिन ज्ञान खे सुठी रीति ॿुधो, सम्झो, जीवन में धारण करो त तव्हांजा सभु दुख परेशानियां ख़तम थी वेंदी। आत्मा खे शांति मिलंदी न, शक्ति मिलंदी आहे। छो जी आत्मा खे परमात्मा ज्ञान थो ॾे, आत्मा जो पीउ। त आत्मा त भक्ति मार्ग में कॾहिं खां द्वापर युग खां पंहिंजे बाप खे सॾु बि करे न। हाणे हुनजो बाप आयो अथसि हुन सां मिलण, त हुनखे केतिरी ख़ुशी थींदी आहे न। हुनजा सभु दुख शांति सां मुक्त करण लाइ बाबा हाणे हिन सृष्टि ते आयो आहे। चए थो तव्हां ॾाढे समय खां दुख में हुयो, मूंखे सॾु पिया करो। हाणे मां तव्हांखे सुख शांति जी राह ॾेखारियां। शांति जे लाइ तव्हां केॾा धक्का खाईंदा हुया न। हाणे त मां सिर्फ़ु तव्हांखे ॾाढो सहज उपाय थो ॿुधायां। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। सत्युग में त कोई आपस में लड़ाई झगड़ो कुझु थींदो ई न आहे। हुतां जी त ॻाल्हि ई न्यारी आहे। कोई इंसान सोचे बि न सघंदो कि अहिड़ी दुनिया बि हूंदी आहे जिते कोई दुख शांति हुजे ई न, कहिड़ी बि ॻाल्हि जी। परंतु आहे, अहिड़ी दुनिया बि आहे। उहो मां दुनिया स्थापन करां थो हाणे, जिते कहिड़े बि प्रकार जो दुख न थींदो, न मनुष्य आत्मा खे, न जीव जंतु खे, न प्रकृति खे। परमात्मा खुद ही शांति जो सागर आहे, सुखनि जो सागर आहे, त दुनिया बि अहिड़ी ई ठाहींदो न। उहो खुदि सदा पावन रहंदो आहे। तॾहिं त अची करे पंहिंजे ॿारनि खे पहिरियों ई थो चए कि हाणे पावन ठहो। मां आयो ई आहियां पतित पावन। मुंहिंजी महिमा ई तव्हां ॻाईंदा आहियो कि परमात्मा पतित पावन आहे, त मां आयो आहियां तव्हां सभिनि पतित आत्माउनि खे पावन ठाहिण। पवित्रता जो सागर आहियां न। मां कॾहिं बि पतित न थींदुमि, न ही मां कॾहिं पुजारी थींदुमि। तव्हां ही पुजारी जो पाठ वॼाईंदा आहियो। तव्हां ही आत्मा पावन खां पतित थींदी आहे न। हाणे बाबा असांखे पावन ठाहिण जो हिकु सहज उपाय थो ॿुधाए। चए थो तव्हांजी आत्मा ई पतित थी अथव त परमात्मा खे यादि करे आत्मा खे पावन ठाहियो। बाक़ी कोई उपाय न आहे पावन ठहिण जो। बाबा जी महिमा दुनिया में केॾी ॻाईंदा आहिनि न। भक्ति मार्ग में बि मुंहिंजो पाठ हलंदो आहे। जो मुंहिंजी या देवताउनि जी पूजा कंदा आहिनि,
उन्हनि सभिनि जी मनोकामना पूरी मां ई कंदो आहे। भल कोई कहिड़े बि देवी देवता जी पूजा करे, लेकिन मनोकामना पूरन करण वारो मां ही आहियां। ये कर्म भोग, बीमारी आदि, दुख आदि, ये तव्हांजे कर्मनि जी भोगना आहे न। तव्हां जहिड़ा पाप कर्म कया अथव द्वापर खां, हुनजी भोगना भोगदा आहियूं पाण, बीमार थी करे, दुखी थी करे, विकारनि जे वश थी करे। तव्हां जेका विकर्म कयो उन जे कारण ही तव्हांखे दुख थींदो अथव। दुख कोई मनुष्य आत्मा या भगवान या प्रकृति न ॾींदी आहे। दुख मनुष्य आत्मा पंहिंजे ही कर्मनि जे अनुसार भोगदी आहे। परंतु पाण ॿियनि जे मथां लॻाईंदा आहियूं कि हिन मूंखे दुख ॾिनई, बारिश पई त मूंखे दुख थी वियो, कुझु बाढ़ आदि अची वई, मुंहिंजे जीवन में दुख थी वियो। त बाबा चए थो कोई बि कंहिंखे दुख न ॾींदो आहे। मनुष्य आत्मा पंहिंजे कर्मनि अनुसार ई दुख सुख भोगदी आहे। ये सुख दुख जो खेल आहे न। जीअं तव्हां पाठ वॼाईंदव, अगरि तव्हां सुठा कर्म कंदव त तव्हांखे सुख मिलंदो, बुरा कर्म कंदव त दुख मिलंदो। हिन में कंहिंखे बि कोई दोष ॾियण जी दरकार न आहे। पहिरियों पंहिंजे कर्मनि खे सुधारो। ये कर्मनि जी ॻाल्हियूं ई, कर्म कीअं सुधारूं, उहो ई ज्ञान पाण खे परमात्मा बाप हाणे ॾियण आयो। ॾिसो देवी देवता आहिनि बि ठहिया हुया, तॾहिं त चई न मनुष्य खां देवता, अर्थात मनुष्य ई देवता ठहियो, ठाहिण वारो परमात्मा आहे। त कहिड़ा मनुष्य देवता ठहींदा? कलयुगी मनुष्य ई देवता ठहींदा न, छो जो कलयुग खां पोइ सत्युग अचण वारो आहे। त कलयुगी मनुष्य ही परमात्मा खे यादि करे, परमात्मा जे ज्ञान खे सम्झी करे जीवन में धारण करे देवता ठहींदो। हाणे उहो ई समय थो हले जॾहिं भॻवानु अची करे मनुष्य खे देवता थो ठाहे। ठाहिण में कुझु देरी थोरी लॻंदी आहे। सिर्फ़ु आत्मा खे अगरि ये सम्झ में अची वञे कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, ऐं असली मुंहिंजा गुण, असली मुंहिंजी शक्तियूं, असली मुंहिंजो धर्म शांती आहे, पवित्रता आहे। मुंहिंजा गुण सुख शांती प्रेम आनंद पवित्र, इहे रहण वारो, इहे मुंहिंजा गुण आहिनि। इन रीति मूंखे जीवन जीअणो खपे। और इहे मुंहिंजी आत्मा जो स्वयं जा गुण आहिनि, मूं में ॾाढी शक्तियूं आहिनि। जॾहिं आत्मा खे इहा पहचान मिली वेंदी आहे कि हा मुंहिंजो बाप ई परमात्मा आहे, त इहा पहचान मिली वञे ऐं आत्मा देवता ठही वेंदी आहे। छा कंहिं बि इंसान खे पाण चऊं कि जेको उहो इंसान पहिरियों हुयो ऐं हुनखे वापसि हुनजी याददाश्त गुम थी वञे, ऐं पाण हुनखे यादि ॾियारो कि तूं पहिरियों हीअं हुयो, ऐं हुनखे यादि अची वियो, बसि यादि अची वियो त पोइ पंहिंजो सभु कुझु कमु उहो ई कंदो न। त हाणे बि मनुष्य खां देवता ठहिण कोई ॾाढी मुश्किल ॻाल्हि कोन्हे। सिर्फ़ु मनुष्य खे सम्झ में अची वञे कि हा मां ही हाणे, मुंहिंजा ई स्वभाव संस्कार असुर जीअं थिया आहिनि, हाणे मूंखे ई देवता ठहिणो आहे। मां देवता हुयमि, अर्थात मूं में दैवी गुण हुया। हाणे मूंखे पंहिंजो स्वभाव संस्कार सुधारणा आहिनि। जॾहिं इहो मन में पको थी वेंदो आहे ऐं सुधारण जो तरीक़ो बि सम्झ में अची वेंदो आहे कि परमात्मा खे यादि करे, परमात्मा खे पंहिंजो तन मन धन सभु मन बुद्धि सां ॾेई करे हुनजे मत ते हलां त मां देवता ठही वेंदमि। त इहे सम्झ में अची वियो त उहो फटाफट कंदो वेंदो, त ठही वियो न देवता। मनुष्य खां देवता ठहिण में देरी थोरी लॻंदी आहे। सिर्फ़ु हिकु बार आत्मा सम्झी वञे, निश्चय करे छॾे, हुनखे विश्वास अची वञे कि हा मुंहिंजो बाप मूंखे देवता ठाहे थो, त पोइ सेकेंड जी ॻाल्हि आहे। जीवन मुक्ति ऐं मुक्ति जो वरितो बाबा असांखे ॾियण आयो आहे न। जीवन मुक्ति अर्थात पाण सतयुग में हली करे दुखनि सां मुक्त जीवन जीऊं। मनुष्य आत्मा अॼुकल्ह जीवन त जीअण चाहे थी न, लेकिन हुन में दुख न खपे। कई माण्हू चवंदा आहिनि न असांखे त मोक्ष खपे, असांखे त हिन दुनिया में रहणो ई न आहे। उहे जीवन सां परेशान न थींदा आहिनि, उहे जीवन में अचण वारा दुखनि सां परेशान थींदा आहिनि।
त बाबा चए थो अगरि मां तव्हांजे दुखनि खे ख़तमु करे छॾियां त तव्हां जीवन जीअण चाहींदा आहियो न हिन धरती ते। त मां तव्हांखे दुखनि सां मुक्त थियण जो उपाय ॿुधायां थो। तव्हांजे लाइ सुख शांति वारी दुनिया जी स्थापना करां थो। पोइ तव्हां हुते अची आराम सां रहिजो। उनजो वरिसो मां तव्हांखे ॾियां थो। लेकिन पोइ वरिसो कंहिंखे मिलंदो जेको मुंहिंजी मत ते हलंदो। हुनजे लाइ पोइ बाबा चवनि था मूंखे यादि करो, मुंहिंजी मत ते हलो। अगरि तव्हांखे सुख शांति वारो जीवन जीअणो त मां जीअं चवां थो उहा हलंदा हलो। हाणे कलयुग खां पोइ सतयुग त अचणो ई वारो आहे न। ॾिसो मुख्य धर्म ई 4 हूंदा आहिनि, देवी देवता धर्म, इस्लामी धर्म, बौद्धी धर्म ऐं क्रिश्चन धर्म। बाक़ी त सभु धर्म नंढा नंढा हूंदा आहिनि न। बाक़ी वॾा वॾा धर्म इहे 4 ई हूंदा आहिनि। लक्ष्मी नारायण जो राज्य सतयुग में हुयो न, राम सीता जो त्रेता युग में हुयो। हाणे भॻवान 3 धर्मनि जी स्थापना थो करे, ब्राह्मण, देवता ऐं क्षत्रिय। 3 धर्मनि जी स्थापना करण भॻवान आयो। पोइ द्वापर युग खां ॿिया धर्म ईंदा। हाणे बाबा अची करे ब्रह्मातन द्वारा ब्राह्मण धर्म रखियो अथई। इहो ब्राह्मण धर्म में स्वयं परमात्मा ब्रह्मा द्वारा असांखे माता पिता जे रूप में पालना ॾींदो आहे। त इहो जन्म केॾो ऊंचो आहे कि हिन जन्म में असां हाणे जेका पाण बाबा खां ज्ञान ॿुधूं था, बाबा खे यादि करूं था, बाबा जी पालना में पलूं था, इहो पंहिंजो जन्म एॾो ऊंचो आहे कि असांखे स्वयं परमात्मा ब्रह्मातन द्वारा पालना थो ॾे। त केॾी वॾी ॻाल्हि आहे न। त हिन जीवन जे मूल्य खे पहचान। ॿियो कहिड़े बि युग में भॻवान असांखे ईअं पालना न ॾींदो आहे। हिन ई युग में बाबा असांजो माउ पीउ ठही करे असांखे पालना ॾींदो आहे, स्वयं भॻवान। भक्ति मार्ग में त माण्हू ॻाईंदा आहिनि न, सर्व संबंध तुझ सां निभाया मां, तूं मुंहिंजो माता पिता आहे। भक्ति में असांजो उहो माता पिता न हूंदो आहे। हाणे ई हिन हिक ई जन्म में जेको हाणे पंहिंजो इहो नयो ब्रह्मण जनम थियो आहे, जॾहिं खां असां पाण खे पहचानियो आहे, त हिन ई समय भॻवान असांजो माता पिता ठही करे असांजी पालना कंदो आहे। त बाबा चईंदा आहिनि तव्हां ॻाईंदा त हुयो, हाणे प्रैक्टिकल में हुन पालना जो अनुभव करो। जी कृष्ण जो जन्म त सभु मल्हाईंदा आहिनि, त कॾहिं त हुन सच्ची में जन्म वरितो हुनई न, तॾहिं त हुनजो यादगार मल्हाईंदा आहिनि। ईअं ई भॻवान जे लाइ पाण चाहींदा हुआसीं त सच्ची में हुन त कॾहिं असांखे पालना ॾिनी हुनई। त हाणे जो ई समय आहे जॾहिं भॻवानु असांखे स्वयं पालना थो ॾे, त हुनखे पहचानंदासीं, हुनखे पाण पंहिंजे मन जी हर ॻाल्हि हर समय ॿुधाईंदासीं, जीअं पंहिंजे शारीरिक माउ बाप खे ॿुधाईंदा आहियूं, तॾहिं त उहो पंहिंजी पालना करे सघंदो आहे न त कीअं कंदो। पाण हुनखे कुझु ॿुधायो ई न, हुन सां ॻाल्हायूं ई न, सॼो ॾींहुं पंहिंजे शरीर खे, देह जे संबंधनि खे, पदार्थनि ते ई ध्यानु ॾींदा रहूं, त पोइ हुनजी पालना असांखे कीअं मिलंदी। त परमात्मा जी पालना जी महसूस था करण लाइ परमात्मा खे हुन रूप में यादि करणो पवंदो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झणो पवंदो, पंहिंजे मन जी हर ॻाल्हि हुनखे ॿुधाइणी पवंदी, तॾहिं त पाण हुनजी पालना जी महसूस था करे सघंदासीं न। बाबा चए थो मां तव्हांखे हाणे सतयुग जो राज्य भाग्य ॾियणु आहियां। असां सतयुग जी स्थापना कोई लड़ाई झगड़ो करे नथा करूं। जे माण्हू त अगरि कंहिंखे कहिड़े देश में राज्य करणो हुजे, कुझु ठाहिणो हुजे ऐं उहो ॿिए जे कब्जे में हूंदो आहे, त लड़ाई झगड़ो कंदा आहिनि कि असांखे हीअ ॾियो, असांखे हिते ठाहिणो आहे। उहो न ॾिए त पोइ युद्ध आदि कंदा आहिनि, हुन खां पुछंदा आहिनि, न ॾिए त युद्ध कंदा आहिनि, हिक ॿिए सां लड़ाई कंदा आहिनि कि असांखे हीअ जॻह ॾियो। त बाबा चए थो असांखे हिन ई दुनिया ते स्वर्ग ठाहिणो। हाणे जेकी दुनिया हिते ठहियलु आहे हीअ कल्ह न हूंदी, हिते ई स्वर्ग हूंदो, हिते ई देवी देवताउनि जो राज्य हूंदो। त असां कंहिंखां लड़ाई झगड़ो करे ख़ाली नथा करायूं। ख़ाली करण लाइ त मनुष्य आत्मा ख़ुदि ई तयारी करे वेठी आहे न, विनाश जी तयारी। केॾी सारी चीजूं ठाहे थी त ख़ुदि जो विनाश ख़ुदि ई त करण लाइ तयार कई अथई न। पोइ जॾहिं उहे सभु ख़तमु करे छॾिजा
त पोइ हिते स्वर्ग जी स्थापना थी। त बाबा चए थो असां कोई लड़ाई झगड़ो करे स्वर्ग जी स्थापना नथा करूं। असां कंहिंजी दुनिया कंहिंसां छीनूं नथा, कहिड़ो बि देश। असां त परमात्मा खे यादि था करूं। असां पंहिंजे पाण खे लाइक़ु था ठाहियूं। पोइ जॾहिं इहो विनाश थींदो, जॾहिं सभु कुझु ख़तमु थी वेंदो, त हिते स्वर्ग जी असां स्थापना पाण ई कंदासीं। छो जे हाणे असांखे भॻवानु सिखाए थो न कि हुन दुनिया में छा छा हूंदो, कीअं कीअं हूंदो। त हाणे पढ़ाई था पढ़ूं, कल्ह हिन ई दुनिया में असां स्वर्ग ठाहींदासीं। असां पंहिंजे पंहिंजे घर आदि ठाहींदासीं, धंधो आदि जेको बि हूंदो उते, जेको बि करिणो हूंदो उहो सभु शुरू कंदासीं, लेकिन शांति सां, सुख शांति सां, परमात्मा जी मत ते हली करे। छो जी अज्ञान जे 2 युग में परमात्मा त हिन सृष्टि ते न हूंदो न। परमात्मा त हाणे ई हिन सृष्टि ते असां सां गॾु पाठ थो ॿुधाए, असांखे सिखाए थो। हिन खां पोइ त परमात्मा मथे हली वेंदो न, वाणी खां परे वानप्रस्थ अवस्था में। पोइ पाण खे जेकी बि परमात्मा हाणे मत सम्झ ॾिनी अथई, उन अनुसार पाण 2 युगनि ते जीवन जींदासीं। पोइ परमात्मा जी मत ते हलंदासीं न, त हुन जीवन में सुख शांति हूंदी। कोई बि लड़ाई झगड़ो कोई भॻवान खे यादि ई न कंदो आहे। द्वापर युग खां असां रावण जी मत ते पिया हलूं न, त रावण त आहे ई असांजो दुश्मन। तॾहिं त असां हर साल रावण खे जलाईंदा आहियूं। माण्हू जो कोई दुश्मन हूंदो आहे त हुनजी एफिजी 1 बार जलाए करे, 2 बार जलाए करे पंहिंजो गुस्सो कम करे छॾंदो। लेकिन रावण त एॾो वॾो दुश्मन आहे कि हुनजा हर साल पाण उनजी एफिजी जलाईंदा आहियूं, हुनजो बुत ठाहे करे जलाईंदा, त बि पंहिंजा दुख घटि नथा थियनि। छो जी विकारनि सां जेको मनुष्य आत्मा खे दुख थिए थो, वो दिन प्रतिदिन वधंदो ई थो वञे। छो जी हुनखे पतो ई कोन अथसि कि मां दुखी हिन विकारनि जे कारण सां। भले हुन रावण जो बुत ठाहे करे जलाइनि था, लेकिन सम्झ में थोरी अथनि कि रावण केरु आहे, हिनखे मां छो थो जलायां, छो हिनखे जलाइण सां मूंखे ख़ुशी थी थिए। त बाबा चवनि था कि तव्हांजो सभिनि खां वॾो जेको दुश्मन अथव, हाणे हुनखे हिन दुनिया मां भॼाइणो आहे। कीअं भॼाइणो आहे? हुन सां बि कोई लड़ाई झगड़ो न कयो। भई एॾो वॾो दुश्मन आहे, असां हुनखे मारे करे ख़तमु करूं न। हुनखे बि परमात्मा जी शक्ति सां पूरी दुनिया खां पाण खे भॼाइणो। सिर्फ़ु पंहिंजी ई आत्मा खे रावण अर्थात विकारनि सां मुक्त न करणो, पूरी विश्व खे विकारनि सां मुक्त करणो। एतिरी शक्तियूं पाण खे परमात्मा ॾियण आयो आहे कि पाण में एतिरी शक्ति हुजे कि पाण पूरे विश्व मां रावण अर्थात विकारनि खे भॼाए सघूं। उहा शक्ति वठण लाइ, पंहिंजे अंदरि धारण करण लाइ पहिरियों पंहिंजे हिन देह जी स्वभाव संस्कार संबंधी पदार्थनि मां मोह कढो। जॾहिं इहे सभु मोह निकिरी वेंदा, हिकु परमात्मा जी यादि में रहंदा, तॾहिं पंहिंजे अंदरि उहा शक्ति ईंदी आहे कि पाण ख़ुदि जो त दुख दूर करे सघूं, ख़ुदि खे त विकारनि सां मुक्त करूं, परंतु पूरी विश्व जी आत्माउनि खे बि असां मुक्त करे सघूं। एतिरी शक्ति परमात्मा में अथसि। ॿी कहिड़े बि गुरु संत देवी देवताउनि में बि एतिरी शक्ति न आहे। छो जी परमात्मा सभिनि जो आहे न। बाक़ी सभु त पंहिंजे पंहिंजे धर्मनि जा या पंहिंजे पंहिंजे जेका बि हुननि खे मञण वारा अथसि, हुननि जी पहिरियों सोचदा न। पर परमात्मा त हिकु साथ पूरी दुनिया जी हिकु बार में सोचदो आहे। ऐं पाण खे बि अगरि हुन जीअं सोचणो आहे त पाण खे पहिरियों पंहिंजी देह संबंधी पदार्थ धर्मनि मां हिननि सभिनि मां मोह कढंदासीं। जॾहिं पाण जो कंहिंमें बि मोह न रहंदो, पाण खे सिर्फ़ु हिकु परमात्मा जी यादि रहंदी, तॾहिं ई पंहिंजी शक्ति पाण जे द्वारा परमात्मा शक्ति पूरी विश्व ताईं पहुचाए करे पूरी विश्व खे दुखनि सां दूर करे सघंदो आहे। छा मीठी मीठी सिकील जे ॿारनि छुटी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे
पंहिंजा जेका बि संकल्प हलंदा अथव मन में हुनखे हिकु सेकेंड में फुल स्टॉप लॻायो। छा कि हाणे मूंखे भॻवान खे यादि करिणो आहे, भॻवान जो इहो पाठ पढ़णो आहे, भॻवान जो इहो ज्ञान ॿुधणो आहे। त हाणे मुंहिंजे मन में ॿी कहिड़ी बि ॻाल्हि न अचे। एतिरी पाण खे शक्ति मन खे कंट्रोल करण जी एतिरी पंहिंजे अंदरि शक्ति हुजणी खपे। तॾहिं पाण अंत घड़ी परमात्मा जी यादि में शरीर छॾे सघंदासीं। त बाबा चवनि था दुनिया में कुझु बि थींदो रहे, चाहे जोर शोर सां शोर थींदो रहे, कोई जोर जोर सां ॻाल्हाए या कुझु बि तव्हांखे कुझु बि तव्हांजे जीवन में ॾाढी वॾे खां वॾी परिस्थिति अचे, लेकिन हाणे इहो अभ्यास करो कि मन खे हिकदमि शांत करे मां परमात्मा खे यादि करे सभिनि जी मदद करे सघां। छो जी कंहिंखे बि अॼुकल्ह पाण मुख सां अगरि सम्झायूं या उन्हनि खे शांत करायूं त उहो न थींदा आहिनि। त हाणे मुख सां न, मन खे एकाग्र करे करे सभु ॻाल्हियूं मन मां ख़तमु करे परमात्मा खे यादि करे परमात्मा जी शक्ति सां ॿियनि खे सम्झायो। असां ॿियनि में शक्ति ॾियो ताकी उहो बि सम्झनि, उहो बि शांत थी वञे। ऐं पंहिंजे मन खे बि हाणे ज़्यादा वीचारनि में न भटकायो। जेतिरो कमु आहे ओतिरो ई वीचार करो, पोइ शांति सां परमात्मा खे यादि कंदा रहो। इन सां पंहिंजे अंदरि शक्ति भरजंदी वेंदी आत्मा में। परंतु ध्यानु रहे ईअं न तव्हां शक्ति भरो पोइ ॿियनि जे लाइ उल्टो सुल्टो सोचो या मुख सां उल्टो सुल्टो ॻाल्हायो या करो, पोइ तव्हांजी सभु शक्तियूं ख़तमु थी वेंदियूं। त अंत घड़ी असां परमात्मा जी यादि में ई शरीर छॾो, हुनजो अभ्यास हाणे खां ई करिणो। घड़ी घड़ी केतिरो बि कमु हुजे विच में अभ्यास करो, हिकदमि शांत थी वञो कि हाणे मां परमात्मा खे 2 मिंट यादि कंदी। पोइ हुन 2 मिंटनि में पाण खे कुझु बि यादि न अचे, सिर्फ़ु परमात्मा बस। जॾहिं एतिरो पंहिंजो अभ्यास हूंदो तॾहिं पाण अंत घड़ी परमात्मा जी यादि में शरीर छॾे सघंदासीं। स्लोगन आहे पंहिंजी सुख ऐं शांति, सुठी सुठी सुख जी शांति जी अंदरि ई अंदरि ॻाल्हियूं सोचो त हिन सां छा थींदो, पंहिंजे घर जो वायुमंडल सुठो थींदो। पंहिंजे ई मन में अशांति जा दुखनि जा वीचार हलंदा रहंदा त पंहिंजे घर जो वायुमंडल बि उअं ई थी वेंदो। जे करे बाबा चए थो पंहिंजे घर जा वायुमंडल सुठो ठाहिणो अथव त सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं, ख़ुशियुनि जी, सुख जी, शांति जी ॻाल्हियूं सोचो। छा ओम